नाज़रीन ख़बर है कंदकोट में फुर जी वारदातूं ज़ोर पकड़न लगियूं। ताज़े वाक़े में 2 मोटरसाइकिलों से सवार 6 हथियारबंदन हथियारनि के ज़ोर ते कंदकोट अनाज मंडी के व्यापारी ज़ाकिर लाशारी का 15 लाख रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े जो पुलिस के इतला ॾिनो वियो। फुर वाक़े बाबति मुतासिर व्यापारी ज़ाकिर लाशारी जो वधीक छा चवण आहे अचो तो उनजी ज़बानी ॿुधूं था। घणा हथियारबंद हुया? 6 ॼणा हुया। अच्छा, कहिड़े जाइ ते? लिंक रोड अलीबेग जेको वेंदो आहे शहर खां अलीबेग जेको लिंक रोड। अच्छा, मंगरे पूरी शहर खां घर वञे पिया या ॻोठ? घरों ॻोठूं उतां ॿियो दुकान ते। घणा पैसा हुया? 15 लाख। हथियारबंद घणा हुया? 6 ॼणा हुया। छा ते सवार हुया? मोटरसाइकिल 1 2 अच्छा, पुलिस खे इतला कयो अथव? हाणे इंश्योरेंस टिकट आया आहे इतला ॾिनो।